क्या हुआ? इतने परेशान क्यों लग रहे हो? वो सारी फसल है ना, सारी डूब गई। टमाटा हुआ सोप सड़ी ने भागा। माइटन मूंखे ॾाढो मने गई तोसां शादी न करिया। हूँ ज़बरदस्ती तोसां शादी कयल आहे। इन पिटूं पई लॻनि मूंखे। मैं इतनी मतलब मनूस हूं? न न ईअं नथो चवां। चवंदो फसल पाण जेको न ख़बर न आहे छा आहे। सारियुनि में छा लॻी वियो, सॼी सड़ी वियूं। टमाटा उहे बि विया मुंझाणे पिया आहिनि। अलाह को ॾे। हिन साल मुश्किल जेको मूं तोसां वाइदो कयो दुरनि जो सोन वठी ॾियण जो मुश्किल थी रहा। कोई बात नहीं, सोन फिर बन जाएगा, ऐसी कोई बात नहीं। आप परेशान नहीं हो, अल्लाह सब बेहतर करेगा। मैं चाय बना के लाऊं आपके लिए? चाय तो सही है। ॻाल्हि ॿुध, तोट माड़े पिणे तां जेके ज़ेवर आंदा रखिया न विकिणी हेॾे। मेरे पास तो कुछ भी नहीं है। ए आंदे मूं पाण ॾिठा हुआ। मेरे पास कुछ भी नहीं है। ए हुजनि त खणिया पाए कीअं हलंदो पायो घर? वो अल्लाह चलाएगा, लेकिन मेरे पास कुछ भी नहीं है। वो हुजनि त खणिया, साल ई मुश्किल पायो निकिरे। मेरे पास कोई अड़े तो गांव वरी वठी ॾींदो जहिड़ा। मेरे पास कोई सोना वोना नहीं है। ये हाणे जे हुजनि त वठी ॼाण तुम ईअं न कर। मैं कहाँ से दूँ? मेरे पास कोई सोना नहीं है। ये तो माई ठुप जवाब ॾेई वेठी। हाँ छा करें, किथां आणींदो तो न भाई। हाँ तो मरी वेंदो। हल रहम पोइ। मेरे पास कोई सोना नहीं, ठीक है? और हाँ तो छा पे चो करींदी ईअं? क्या हो गया? आप पागल हो गए हो? सारा फसल डूब गया तो पागल नहीं होगा क्या होगा? मैंने आपको बोला हो जाएगा। कैसे सही होगा? अल्लाह बेहतर करेगा। चलो जाओ चाय बना के आओ। अच्छा ठीक है। भागी माइट यार दूर पूनी खणी अचे विकिणी तो उन लाइ दूर तो वठां। भागी हाणे कीअं रहम पवंदो मूं ते? ओ यार ओके भगा तो मुझे साह कढी छॾियो। अॼु ॾाढो ख़ुशि आहियां अॼु यार। हाँ सिगरेट पीअण लॻो ईअं? वाह वाह वॾा नशा चढ़ी विया न। दे ख़बर भला ॾाढो ख़ुशि पियो लॻे। अॼु ॾाढो ख़ुशि आहियां। तो ख़बर है मुंहिंजी ज़ाल खे चुतियो बनाया। चुतियो कीअं कीअं? सॼी ज़मीन तबाह थी वई आहे। फसल जेको न सारियूं बीठी हुयूं फसल जेके हुआ सभु तबाह थी विया आहिनि। फसल तबाह थी वियो? हाँ यार। पोइ त तूं तबाह थी वियो, तूं खिले पियो। अड़ी मूं हुनखे कूड़ ॻाल्हायो। माशाल्लाह ज़बरदस्त सारियूं माशाल्लाह फसल टमाटा मिर्च सभु सही लॻा पिया आहिनि। हुनखे कूड़ करे ॻाल्हायो। वॾो नभागा ठड़ई। हले मूंखे हिकिड़ो दम त हणायो। हलड़े ईअं निभागा हिकिड़ो बेरोज़गार आहे कीअं सुबुह खां पिनी हिकिड़ो सिगरेट कॾहिं वठी त ॾींदो वञि पाकीट? अड़े वठी ॾींदोसि बसि टमाटा ख़ाली लैन वठी ॾींदोसि पाकीट वठी ॾींदोसि अहिड़ा पाकीट। नालो छा आहे नालो? गोडली। इहा वॾी भला हूंदी न पर वठी ॾींदोसि तरस ख़ाली टमाटा लैन। पहिरीं बि रुॻो लेखा आहे। छा बि कर तो ख़बर है फसल जॾहिं लहंदो न पाड़ियारी न पाड़ियारी समीना हुन लाइ झुमका बनराईंदो। झुमका ॿी शादी थो करियां ॿी। निभागा छो अची ख़ुदा हिते बीहारियो अथई? जेको ॾे पंहिंजे खे ॾे। परायूं रनूं रुॻो फुरींदियूं ने पछाड़ी जो मुंहुं वांगुरु धिकनि में हूंदे। तोखे धिका ॾिनोनि छा? ॾिसे कोन थो दर बदर या सुबुह खां वठी बीड़ीअ जो टोटो त हथ आयो पर चरस जी ज़री कोन थी मिले। ना यार ना समीना असल मोला मरे थी मरे। ख़ुदा मां जॾहिं मटींदो आहे न पाड़े मां इशारा करे ईअं अखि हणंदी आहे तुमार कर। ये अखि तोखे कोन थी हणे तुआरे उटनि खे थी हणे से खे थी हणे। कोन्हे अहिड़ी ॻाल्हि। टमाटा मोकिली हेर कया आहिनि उहो पर साल खां लॻल पर साल खां मूंसां। पर साल खां उनमें उनखे को न को आसरो तो में तॾहिं थी तोखे कम निभाई रन। ए यार आऊं ॿी शादी लाइ संभियो ऊपर हाणे छॾ मरां थो असल मरां हुन लाइ कुझु पीलो करे इन सां तो शादी कराई न मूंखे। हाणे हल इन
माइटी सां ॻाल्हाए उन सां। न न पिणे खे वञी चो ऊ शादी करे आऊं छो करां मूंखे तो कॾहिं सिगरेट जो टोटो वठी ॾिनो आहे। तो चओ न टमाटा ख़ाली लहन पाकीट अड़े तो गाॾी सुज़ुकी सॼी भरे थई करे साम्हूं छॾींदो सिगरेट जी पी राति ॾींहुं एॾो पी। हा जहिड़ा मांद मस्काए वठी ॾिने न वरी मूंखे हाणे तोजा सिगरेट त पिया वेठो ॿुॾी नथो वञो मरे। बाबा हेर वठी ॾींदोसि हेर मूंखे लिखाए वठि लिखाए कागर ते लिखाए वठि पाकीट वठी ॾींदोसि। आऊं स्टाम वठी थो अचां उन ते लिखाईंदो। हा वञ वञ पर मुंहिंजी शादी करा उन छोकिरीअ सां एतवार कर झुमका वठी ॾींदोसींसि हार वठी ॾींदोसींसि एतवार कर ख़ाली टमाटा मुंहिंजा लहनि। पिणे जा पादर केरु जलींदो। अड़े बाबा जी फिक्र कोन्हे बाबा ॻोठ वियो आहे जबल ते मूंखे उन डपु न आहे जॾहिं ईंदो तेसि ताईं शादी करे वेठो हूंदुसि। हाणे तूं कावड़ न कर साईं सागर शाह जी होटल ते हली तो चांहि पियारियां उठ जे खीर जी उठ जी हल हल सिगरेट वठी ॾींदे। अड़े 2 पाकेट वठी ॾींदुसि 2 हल हल मां चांहि हिन होटल जी अहिड़ी भली आहे। घोरा ऑर्डर कर ऑर्डर। हा हा तव्हां चांहि खणिया ॿुध सिगरेट जो पाकेट वठो अचिजे। बाबा तूं अरे बाबा तूं वीटर जहिड़ो गिर जहिड़ो लॻेंदो बाबा ग़लती थी वई न बस यार अहिड़ी ॻाल्हि न आहे। ईअं ग़लती थी बाबा ईअं माण्हू थींदो आहे माण्हू खे शराबत हूंदी आहे माण्हू ट्राल करी अचे सम्झो था माना। बाबा रुमाल तो खुले थे इन भाई सफाई करने ला रुमाल खुले थे क्यों ना वो कपड़ा होता ट्राल इतने बार कर चाचा वल्लू होटल ते भी ये सफाई यार तो क्या नहीं है ढक ए बाशा ढक ला कसम ने छड़ियो ने ढक ला चले ये हम थोड़ा मारी थोड़ा तो आराम से ये चले ए वो गोला ने को ये तो कम गाला यार ये पंजा नहीं है मानो सुनो नहीं है तुझे नगर वाह करी थोड़ा छड़ तो सही मरी मारे में तू आते चले डोई संभाल तो क्या नहीं याद करी ने ए वाह जो दोस्त ही गुता है कि मुझे हाथ ही जले ये ए हथ जलिया में तने बतो ही न तो पादर एड़ा आड़ा ने ए मरे वो पागे बचाया तो सही चाय प्यारण है बेइज्जती करण उठी हल थोड़ा हाथ बदी वही नहीं दूंगा वाॾे ख़बर आहे कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं चङो भलो तबियत सही आहे किथे माॻी अॼुकल्ह निपटी कोन्हे माण्हुनि सां मिलण जुलण थो छॾनि ख़ैर त आहे परेशान बि लॻो पियो आहीं छो भला यार न पुछ ॻाल्हियूं यार कहिड़ा तो सूर पूछे छा थियो बाबा छा थियो यार संगत में न ॿुधाईंदे त ॿियो कंहिंखे ॿुधाईंदे यार वो यार मारो रब्बू कोन हा कंहिं कम जो कोन्हे पंहिंजी रन छॾे पराई रन जे पोयां लॻो आहे छो तो फसल बसल हुन पंहिंजी रन सां कूड़ ॻाल्हाई हाणे छो तो टमाटा मुंहिंजा VIP थिया पर उहे विकिणंदोसि त हुन पासे पाड़े वारी जेका छोरी आहे रन उहो पोयां लॻियसि छो तो सभु हुनखे सोन बोन ठाराए ॾींदोसि ज़ेवर ठाराए ॾींदोसि छोरो सफ़ा ख्वार थी वियो आहे। अरे कहिड़ो दौर अची वियो आहे पंहिंजे बचनि खे बुख था मारीनि ऐं ॿियनि रनुनि खे टपड़ विकिणी था ॾीनि यार शर्म अचणु घुरिजे माण्हुनि खे ॿुॾी वञी मरणु घुरिजे अॻे त चवंदा हुआ पाणी सिंध में कोन्हे हाणे त पाणी बि जाम आहे वञी किथे पाण खे ॿोड़ीनि छो था पंहिंजे घर वारनि सां कूड़ ॻाल्हाए ॿियनि जा घर भरीनि ए बाज़ारी रनूं रुॻो माल फुरींदियूं ऐं पोइ हणंदियूं लत त हाणे हल ॿार असांजा मुड़ुस अॻु में वेठा आहिनि अलाही सम्झायोमि निभागे के सुधरे ई नथो चई बेज़ार थी पियो आहियां किंजी भी गिला ले ए रबू वाह रे वाह वरी ते मुझी गिला लगो पे न करी पियो उते होटल में मुके तो पादर कराया बाहू बदी जड़ी बाहू ए तो मर जरे कटे मारी हुई तो हथ छडी दा उन सा वेड़ा तो जो हरकतूं ई अहिड़ी हुयूं मूंखे चांहि प्यारण वाह जी चांहि प्यारे अरे चांहि तो प्यारिया उधारो ॾेही ना पादर ते खाराए ज़रे कर सुठो मूं बाहूं जलियूं जे तूं हुनखे तकणिया वरी ॿ तोखे उथलाए हणिया अरे दाऊ पाण बचाया त सही तो मुझी बाहू ही चले जजो मुझे बचायो पे न मूं आऊं न हुजां मैं रतन मां गाड़ो करे यदि ने इहो छोरो हिनखे सुञाणे थो। अरे पर ॿुधो इहे होटल वारी कहाणी कहिड़ी आहे इहा त मूंखे ख़बर ई कान्हे पाण में लॻी आहे ऐं हुते छा को चणा पियो की न ए मूंखे ख़ुशि ख़बरी ॿुधाए मूंखे चई हल तोखे ख़ुशी में चांहि प्यारिया सो निभागो अहिड़ी होटल ते जिते अॻे को हुनजो दुश्मन हिनखे ताणियो वेठो ऐं मुर्गो मुंहिंजी ते सिसी फाड़ाई
वो धक्का बक्का के लगा कौन लगा धक्कन का बचाए वरतो में बाहू चले न त गिराक बेठो गिराक उन चे तो 12 रप चाय गणे हां उ गिराक होते उ चाय में वेचारो गरीब नहीं, पर नहीं, चाय तो चयो या मुंह तो उनके सिगरेट चया पेरी सिगरेट तो चयो न हा त चाय जो तो ऑर्डर ॾिनो मूं सम्झो पेशगीर न न पर होटल ते वठी केर वियो आऊं पोइ चांहि पियारण लाइ केरु चया बाबा उ असा चयोसी त इन अग में फाट खायो तो तिंजे करे मोर बियो हु मुक मारे ही वरी मुंजी बाऊ बदे हुन मारे ही बाबा बाऊं तुंहिंजी जलियूं सही कई सही कई पुछ छो हां पुछ छो अगरि ही तुंहिंजी बाऊं न जले आ त तोखे सबक कीअं मिले आ त के माना गिराक खे तूं ईअं चई त उथी करे चांहि वठी अच त हो तोसां वणंदा कोन छा बाबा तू रुमाल खुले तो न मुखे केड़ी खबर है चाचा गोलू वारे होटल ते ये 12 रोही ला हिते रुमाल विजो पो बैठो आ न सुभाणे आऊं रुमाल रखी कुले त ठठ करे वञा त छा तूं मूंखे माल जो दराड़ सम्झंदे ए यार वो माना माना तो वटि अक्कल त आहे कोन लठ खणी न त आऊं तो धराड़ समझा लठ तो आए कोन न रुमाल आऊं तो कीअं जाऊं बा ॾाढो ज़ोरा वारो हुनखे को घरां लठू हणी कढूं अहिड़ा त कुटका ॾिनईसि मुर्गो सिर बचाए भॻासी सुठो कयो न अञा संगत लगो गिलाऊं बस अञा नापालन ॿी शादी करण हलियो आहे ए अबा इहो नापालन जे लॻे न तूं पंहिंजो सिर विञाईंदे अहिड़नि यारनि खां सुठो आहे त 4 कुता दर ते दार जेके ॿियो न पुछ त पिया हणंदा इनके छड तू हल पा हलूं केॾा वरी केॾा किथे वरी तो पादर कराई ए छड इनके पा हलूं केॾा हलो अरे यार पाड़े में एकड़ा ना माण्हू आया न बकर एड़ो भलो कदी खपायूं अड़े ॿुध बा हाणे पुलिस वारनि जा तो पादर खाराईंदे हाणे सम्झ त तूं माना मुंहिंजी यारीअ खां बि वे ए पर ॿुध ॿुध तुंहिंजी फोन न पई वॼे ए हा नौ वरतो मेरा नौ हा त ॾिस केरु आहे पुलिस वारा त कोन्हे हेलो जी जी जाने वन जी किथे दरिया किनारे ते हा इजो मां अचां थो अचो ए सड़ो आऊं वञा वियो जाने मन सां मिलण दरिया जे किनारे वेठो जिन सां वेठो सड़ो ए ये जाने मने न दरिया में बोड़ींदी ने निभागा अरे जो तो सड़ो अरे जो तो सड़ो जल मुखे जो तो सड़ो बस मूंखे ॾही खुशियूं वई काॾे हली वई मूंखे ॾही खुशियूं मूंखे छॾे हली भाई ये लठ कहीं ना खैर दाए मतो पिरो तो ही जा बड़े खुश नजर आ रहे हो गाने शाने गा रहे हो क्या बात है हाँ छो न कुछ थिया तो छा समझो और कुछ ना थिया सदा ही लगो वेठो ईअं वो मुझे तुम्हारे बाहर की रिपोर्ट पता चल गया है वो ना तोखे खुशी कोन थी त मुंहिंजो मुड़ुसु ख़ुशि थी वियो हैं तूं जे सदा ही बस ईअं हैं मुझसे खुश हो मैं उसके खुश में खुश हूँ वाह। लेकिन मुझसे अगर दूसरी औरत के साथ खुश हो तो हाँ हिनखे कीअं ख़बर पई अरे चरी दी जा ऐं पाड़े खां ॿाहिरि निकिरंदो आहियां न हीअं ला रुमाल हीअं करे वेंदो आहियां हीअं हेठि करे कीअं पर निहारींदो कोन्हे या अच्छा हा तूं मूंखे हीअं करे सम्झो छा तुमने मुझे क्या बोला कि जमीन में सारे फसल जल गए त पोइ अगर फसल जल गए तो तुम सारा दिन जमीन में क्या करते हो हाँ? अरे दुआऊं कंदो आहियां वरी उथे दुआऊं कंदो आहियां उठा हुआ है मैं हाँ। देख के आई हूँ सारी जमीन कॾहिं वई आहे ज़मीन ते छोड़ दो मैं सब देख के आई हूँ अच्छा वो टमाटर के फसलों को बेच के तुम उसको जो है ना शॉपिंग करवाने वाले हो ए चरी किसको मैंने शॉपिंग कराई झूठ बोल रहे हो किसको मैंने तुम्हारी उस औरत के साथ वास्ता नहीं है किसके साथ पार्क में नहीं थे पार्क में नहीं थे ओ, पार्क में नहीं वो सामने वाले घर में बड़ी था चीज अरे गलत थी मैं कह रहा हूँ नहीं मेरे साथ किसके साथ भी चक्कर नहीं है सच बताओ मेरा किसी के साथ चक्कर नहीं है मैं सर फोड़ दूंगी अभी थद्दी थी किसी का साथ चक्कर नहीं है मेरा बता गया इससे मैं समझ गई इससे तुम्हारा कुछ नहीं होने वाला इतना बड़ा बुलाक उठा के जब तुम्हारा सर फाड़ूंगी ना फिर तुम सच बोलोगे बताओ नहीं एक बात बताओ हाँ। तुमको ये सारी बातें बताई किसने ये मुझे बताओ जिसने भी बताई है तुम्हारी उस लड़की से वास्ता है या अच्छा नहीं? तुमने आजकल से मेरी जासूसी कर रही है करनी पड़ती है वाह भाई मुझसे झूठ बोल रहे वाह हो कि मैं तुम्हें सोना दूं फसल जल गया एक बात बताओ जब मैं यहाँ से जला जाता हूँ ना तो आप गेट पे क्यों खड़ी हो जाती हो ये बताओ किस लिए गेट पे खड़ी हो जाती हो हाँ? मेरा शौक किसी और के साथ मैं क्रॉस करने की दुनिया में गेट पे भी ना खड़ी हूँ छोड़ो
सच बताओ, वास्ता है नहीं है? मेरा किसी के साथ भी नहीं है। झूठ बोलो, ये टांगे बाहर निकाल दे, इसी को तोड़ दूंगी, इसी को तोड़ दूंगी। बोलो बोलो। चलो वास्ता था, आज के बाद खत्म, सब खत्म। नहीं खत्म, सब खत्म। नहीं आज के मैं कह रहा हूँ ना, सब खत्म, जो भी वास्ता था सब खत्म। बस अब जिद छोड़ो जाने मन, मैं किसी को भी नहीं देखूंगा, सिर्फ तुमको देखूंगा बस। पक्का? हाँ पक्का, ये वादा है तुमसे। चलो फिर अंदर चलो। अंदर? ओए अंदर वो तो मज़ा होती है। चलो अंदर चलो। अल्लाह मुझे भाग गए, ये डिठे पे अंदर घुराए। अल्लाह ने मारी रे, ओ बोले ये लो, ये चलो। अल्लाह ने मुझे बहन दी कौन मार को? नवागो रब्बू अल्लाह किथे? यार अल्लाह है, अल्लाह जिंगा ॾिठो। अस्सलाम वालेकुम। हाय वालेकुम अस्सलाम। किथे टवाल मथे ते? बस यार हाणे सुधरी वियो यार, बस सुधरी हल चाय ना, पियो, फिल्म भी ॾिसो। ना यार, अरे नई फिल्म लगी पई आहे टीवीअ ते, हल त ॾिसूं। ए गुनाहगार ना थियो यार, आई बि मूं के सुधरी वञो, सही है, बेहतर है। पर वञे केॾा पियो? मस्जिद में नमाज पढ़ा। ये अचानक ये एडी वडी चेंजिंग? न पर हींअर नमाज़ जो टाइम कहिड़ो आहे जो तूं नमाज़ ते वञे? नफल वफल पढ़ूं, अल्लाह के याद करियूं, तौबा जारी करियूं। तो पर को पर छा थियो? यार कल मुआरी माई मूंखे ॾिसी वई, उन सां ॻाल्हाईंदे हल पर हे का निभागी ॾिसी वई मूंखे, ॿुधाई कोन मूंखे तोखे मूं ॾिठो आहे। ऐं जॾहिं घर मंझि गिड़ियोसि, हिन दरवाज़ो बंदि करे अची थी लठी जी पी रे, दाड़ो मारी। अब्बा इहो त थियणो हो निभागा, तोखे मूं चयो सुधर। केसी सड़ो आऊं वञा तो मुंहिंजी जान सां दरिया ते मिलण, हाणे पई ख़बर मिलण जी। वही भी सुधरी वञो यार, हलो नमाज पढ़ूं, अल्लाह के याद करियूं। यार ॻाल्हि त ॿुध, हिन केॾी न भली ॻाल्हि कई त हलो नमाज़ ते। देरि आहे दुरुस्त आहे, वाक़ई में असां सभई गुनाहगार आहियूं ऐं गुनाहनि में ग़रक़ आहियूं। पंहिंजे घर खे अगरि संभालियूं, ॿिए पासे वात न हणूं त असांखे को बि लहर लोॾो न थिए। इन करे वाक़ई सही थो चए, ऐं सभिनीनि खे इहो चवंदुसि त पंहिंजे घरनि सां सचा रहो ऐं अलाह जी इबादत करियो, पंहिंजे दीन जी तबलीग करे, अवी बि कुझु पिरायो। यार ॻाल्हि ॿुध, तूं नमाज़ पढ़, हा असांजे लाइ दुआ घुर, हाँ घुरंदो यार, त असीं बि को नेक थी वञूं। त हाणे ॻाल्हि ॿुध, तूं नमाज़ पढ़ी पोइ घर अचु, असीं बि उते अचूं था, पाण कचहरी कंदासीं। घर न पर छो? छो? या माई मारींदी यार। जल ख़बर